नाज़रीन, कंदकोट में कतल की खबर है जेका अवां सां शेयर कयूं पिया। कंदकोट ए सेक्शन थाणे जे अंदरि झूलेलाल पेट्रोल पंप भरिसां सब्जी मंडी वटि नामालूम हथियारबंदनि जी रिक्शा रेड़े मथां हथियारनि जा मुंह खोले छॾिया। फायरिंग के नतीजे में गोलियों लगण सबब बंगवार बिरादरी जो नौजवान अब्दुल गफ़ार बंगवार थड़े ते क़तल थी वियो, जॾहिं त हथियारबंद वाक़े बाद फायरिंग कंदा आसानी सां फरार थी विया। अहिड़ो इतलाउ थाणे ते ॾिनो वियो। पुलिस वाक़े वारे हंधि पहुची लाश खणाए अस्पताल पहुचायो। पोस्टमार्टम बाद लाश वारसनि हवाले कयो। लाश घर पहुचण ते कोराम अची वियो। वाक़े जो केस दाख़िल न थी सघियो। वाक़े जो कारण बि मालूम न थी सघियो आहे। नाज़रीन, घोसपुर में अहम खबर है जो अवां सां शेयर कयूं पिया। घोसपुर के कच्चे वारे इलाके में गुज़िरियल केतिरनि ई सालनि खां हलंदड़ जागीरानी बिरादरी जी ॿिनि धुरनि जे खूनी तकरार के ख़ात्मे लाइ घोसपुर के मज़हबी आलिम सैयद मोहम्मद शाह जीलानी ऐं सादात बिरादरी के मोज़िज़ शख्सियत पीर सैयद बशीर अहमद शाह जीलानी जी अॻुवाणी में 100 खां वधीक इलाइक़े जे मोतबरनि ऐं चङनि मुड़ुसनि ते मुश्तमिल काफ़िलो अॼु कच्चे जे ॻोठ आदम जागीरानी ऐं साईंदास जागीरानी तरफ़ रवानो थी वियो आहे। मोज़िज़ीन जो काफ़िलो ॿिन्ही धुरनि जे चङनि मुड़ुसनि मुरादरी जागीरानी ऐं जीअं जागीरानी सां मुलाक़ातूं करे खेनि ठाह लाइ राज़ी कंदो ऐं ॿिन्ही धुरनि जा सालनि खां हलंदड़ जहिड़े में ज़ाया थियल इंसानी जानियुनि तोड़े चौपाए माल जे थियल फुर जा तफ़सील पिणु मालूम कंदो। ॿिन्ही धुरनि जे जहिड़े में हिन महिल ताईं 18 इंसानी जानियूं ज़ाया थी चुकियूं आहिनि, जंहिंमें 12 माण्हू जीअं जागीरानी ऐं 6 माण्हू मुराद अली जागीरानी जी धुर जा ॿुधाया पिया वञनि। नाज़रीन, ख़बर है करमपुर में जेका अवां सां शेयर कयूं पिया। 1 महीनो 20 ॾींहं अॻु हिरखी जी अगवा थियल करमपुर वासी पोरित रहीम नो मल्क बाज़ाब्ती घर पहुतो। मुगी जे वारसनि कच्चे में मुगी जी बाज़ाबी लाइ कुरान पाक घुमायो हो। अगवा टोले कुरान पाक के मान ॾींदे मुगी के गुज़िर रात घोसपुर जी ब्रेज पुलिस चौकी भरिसां छॾे ॾिनो। मुगी पुलिस वटि पहुतो। पुलिस मुगी के वारसनि हवाले करे छॾियो। ॿिए तरफ़ मुगी जे घर पहुचण ते ख़ुशी वारो माहौल आहे। खबर शामिल कयूं था तंगवानी में आतिफ हुसैन बिराणी की रिपोर्ट मूजिब तंगवानी उन जे आस पास वारे इलाइक़नि में अमन अमान क़ाइम न थी सघियो। चोरियूं धाड़ा रोज़ मामूल बणियल आहिनि। गुज़िरियल राति तंगवानी पुलिस थाणे जी हद सावण गबोल लॻ मोहम्मद इस्माइल खान गबोल जे पुट ग़ुलाम मुस्तफ़ा गबोल खां हथियारबंदनि हथियारनि जे ज़ोर ते 125 मोटरसाइकिल रोक रक़म ऐं ॿियो सामान फुर करे आसानी सां फ़रार थी विया।